वठी अचो। अदी कम तो जाम है अजकल ना सब्जी महंगी थी भाई। आलू 100 रुपया किलो, टमाटर 30 रुपया किलो। अरे अल्लाह इतनी महंगाई। अदी तो की मैं चाय चाहिए। वो तो मैं केस ते रखी फुल पे सारे बनाती खणी थी अच। ये अदी भी ना वडी बुलकड़ा नंढे राई मुखे शहर में गुम करे आई। जा मुझी गाल बुध, मुझो को भी सब्जियुनि जो दुकान ना है, मां वसूली कंदो आहियां वसूली। हिते हिकु माण्हू आहे जे मूंसां 20,000 जो घपलो कयो ऐं हिते भॼी आयो। मां हुनजी तलाश में हेॾे आयो आहियां। जेकॾहिं तव्हां ॿई मुंहिंजी मदद कंदव त बहितर थी। जेकॾहिं कुझु एडवांस ॾियो आहे त एडवांस एडवाइस वठी। जेकॾहिं मूंसां कमु कंदे त बहितर आहे, जेकॾहिं मुंहिंजी अगेंस्ट में कमु कंदे त